वॾड़नि खां ॿुधोसीं त अंधो इश्क आहे, किसा ॿुधासीं काक जा किन खे रिणनि में पियो रुलाए। मोहबत हुई मेहार जी जंहिं सुहिणी खे छॾियो लोड़ाए। पर यार सच जे ज़माने में सभु कुझु हो, अॼुकल्ह किथे ई आहे हिन सीमा बि ससुई जी या मोहबत मलाई। जेको दुबई जा दौरा कंदे कराची मां निकिती काहे, नींहं ख़ातिर नेपाल मां वञी इंडिया पहुती आहे। चए थी सिक हुई सचन जी जंहिं हिते आ घुराई। हिते हैदर पियो होरूं विझे त मालिक शल मोटाए, ऐं दुबई में पियो धंधो कयां पुठियां तेराल कई तबाही। बंगले खे बाहि ॾेई जेको प्लाट वई खपाए, रन त वई रलियूं खणी पर ॿार बि वई काहे। हुल आहे हर हंधि हर कंहिं वात वाई, कंहिं दिलेर सम्झी दाद ॾिनो, कंहिं मीरा चयो माई, कंहिं ससुई चयो सीमा खे, कंहिं चयो निभागी छो ॼाई। मुलनि खे त मुर्गो मिर्च लॻा पर राणे बि रिहाण रचाई। दड़का ॾिना धाड़ेलनि त मोटाए ॾियो माई, न त हशर कबो हिंदुनि सां मंदर सभु ड्राहे। इंडिया खां जो औरते आयो तंहिंजी सिसी चरबी लाहे, पोइ असांखे रुलाए वञी सीमा सुखियाणी दी। सीमा थी सुखियाणी पर असां सां तुंहिंजो मारो, आर्डर कया आहे जी त ॾियो हिंदुनि खे वारो। माई वई मुल्क मां करे मुंहुं कारो, वञी हिफ़ाज़त कनि हिंदुनि जी ऐं मंदर पुण निहारो। धाड़ेल पिया दड़का ॾियनि त ॾींदासीं ॿुहारो, पुलिस अॻे ई परेशान कीअं करे गुज़ारो। हुकुम मिलियो हेडक्वार्टर में अची बसूं बिहारो, सिगा अचो सिपाही सलाम कोट वारो। को डीपलो को ॾाहेली मां निकितो वेचारो, को मिठी को मीरपुर को मातली जो मोचारो। प्रकाश त पक ॾिनी पर खटू वटो खसारो, सवाई वारा संभरी निकिता ऐं चमन तुगुसर वारो। खीमे जो ख़्याल हो त न वञा पर कोन हो छुटकारो। कर्मू आयो कावड़ मां ऐं देवदत्त चेलार वारो। दीवान बि दिलि झले निकितो छॾे छाछरो, वॾे मुंशी जालूराम जो साथ सगारो। फोन करे फिल्लू साहब चयो निकिरो हणी नारो। बिशम चयो भलो अथई वीज़ा वठी विहारो। इस्माइल साहब अॻिते अची ॾिनो इशारो, चई रोलकार वठी रमेश हिननि खे गाॾियुनि में विहारो। हिस्मत पियो हकलूं करे त नंग सभु निहारो, न त हिकु किथी हलियो वेंदो थींदो खसारो। भागचंद बि एमटी अॻियां बीठे ॾिठो नज़ारो। जुलाई जी 17 तारीख़ इहो लॻो ॾारो, पोइ छॾे वसकारो राही थियासीं रावती ॾांहुं। यार राही थियासीं रावती ॾांहुं पर सुण अॻियां समाचार। मिठी खां मोकिलाए कईसीं अल्लाह त्वार, हाणे सलाहूं पिया सिपाही कनि त कजे को वीचार। के लही विया लारी मां बदीन में बेकार। सुभाष चंद्र सट ॾेई चयो हलूं था हेकार। जे राइश मिली रावती में त रही पवंदासीं यार, न त सिर बचाइण सुनत इहा कबी कार। लारी पोती लाड़काणे में लथा पे लाचार, रांझो मोरू गेनो ऐं सोभो सचार। के कश्मीर के कंदकोट के खैरपुर में दे अखबार। असां घस वरितोसीं घोटकी जो, कईसीं मीरपुर ॾे मोहाड़ अची ॾेह ॾिठोसीं ॾेरकी जो, जिते केर न कंहिंजो यार। माथेलो में मोहम्मद अली ऐं सफ़दर मिलियो सचार। हली आयासीं होटल ते कयूं ख़ूब ख़ातिरदार। ॿियो सूमर साईं संतोष वारा मुखी हुआ मानदार, जिन आदरबा कई अखियुनि सां खिली कई खीकार। रिड़ी पुॻासीं रेड़की जिते हो मुजीब साहब मानदार। मंदर हो मोचारो SSD दरबार, जिते लंगर जी लुट हुई ऐं हुआ सभई ताम तयार। उते सिपाही मिलिया सांगड़ जा ऐं पवन जा प्यार। शकील अॻे ई संगती हो पर नसरुल्ला थियो निर्वार। हिकिड़ो गर्मी घोटकी जी, ॿियो मच्छरनि जो बि आज़ार। पर यार नौकिरी या टोकरी जेके ॾींहं ॾे ॾातार। सणाई थिएगा सीमा तो ॾाढा कया न ख्वार। दुआऊं घुरे पियो दानिश मौला, माई वापसि वार या इहे धाड़ेल सभु मार त मोटवाणी।